जेतिरो चयो मोतिरो ही वठंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सरकार जी आमद, आका जी आमद, हुजूर जी आमद और नूर जी आमद। मुसलमान भाइरों अल्लाह ताला पीरी आयत में मुस्तफा जे चेहरे जो कसम खणी हुई आई पीरी आयत में मुस्तफा जे जुल्फन जो कसम खणी रब चयुसी मां ततो के नाए छड्यो न तो सा कावड़ियो आया वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। मुस्तफा मज़ो त अञा अॻिते थींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह वाह। ओ सोना हिनने अञा तुंहिंजा अॻिते वारा ॾींहं ॾिठा हे सड़दा त अञा पोइ जॾहिं मां तुंहिंजो शान ज़ाहिर हेदा हाणे ई चवनि त रब छॾियो मां तोखे लाइ अञा तुंहिंजो शान अॻिते ज़ाहिर थींदो। मुस्लमानो अल्लाह ताला एतिरो बि चई ॾिनुस वल सौफ युतीक रब्बुक फतरदा। अल्लाह ताला फरमायो एतिरो तुझो रब तोखे ॾींदो जो तू पाण राज़ी थी वेंदे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवंदा हलो यार। आखिरी आयत 5 नंबर पढ़ा उन खां बाद मां इन आयत 5 नंबर ते ॻाल्हाईंदुसि। अल्लाह ताला फरमायो मुस्तफा हींअर त तू मुंहिंजे कम सां शुरू थियो नुबुवत जो इज़हार हाणे शुरू कयो अथई। हाणे कीअं छॾींदो माए हाणे मां तोसां कीअं कावड़बुसि। अलम यजिदक यतीमन फआवा। ओ सोना जॾहिं तू यतीम हुए मां त उन वक्त भी तोखे न छॾियो हुयो। उन वक्त भी तोखे मां संभालींदो हुयुसि। उन वक्त भी तुंहिंजो बंदोबस्त मां कंदो हुयुसि। रब इहो जुमिलो इन करे चयो दुनिया वारनि जे हिन अकुल मुताबिक़ रब पियो चवे जेको माण्हू कंहिंजे कम जो न हूंदो आहे उनखे उहे माण्हू छॾे ॾींदा आहिनि पर जॾहिं कंहिंजो कंहिं में कमु पवंदो आहे उन जे मथे ते हथु रखंदा आहिनि। रब चयो सोना तू हींअर त मुंहिंजे कम में आ कम जो पर जॾहिं तू यतीम हुए मुंहिंजे नुबुवत जो कमु न कंदो हुए मां उन वक्त में तोखे न छॾियो हुयो त हींअर सुभान अल्लाह। वाह जॾहिं तू यतीम में मां तोखे उनी महिल न छॾियो उनी महिल मां तोखे संभालियो। सुभान अल्लाह। मां तुंहिंजो इंतजाम कयो। हाणे इहे ॿुधाईंदुमि त मुंहिंजो सोनो जॾहिं नंढड़ो आहे त इंतजाम रब कीअं कयसि। हिननि खे शर्म नथो अचे हे था चवनि त 40 सालनि खां अॻे नबीअ खे जेसीं ताईं क़ुर न मिलियो हो नबी खे का ख़बर न हुई हेॾा रब क़ुर में थो चवे त मां त तोखे यतीमानी ज़िंदगी में बि न छॾियो हुयो। मां तोखे संभाली। हाणे हिकिड़ी माई आहे डॉक्टराणी इहो जेको अॻे हिकिड़ो अछी ॾाढ़ी वारो वॾनि अखियुनि वारो मुला हूंदो जेको तफ़सीर क़ुर जा डॉक्टर इसरा उन्हनि जी तंज़ीम जी हिकिड़ी माई आहे डॉक्टर निगहत नालो अथसि शायद इहा मां हाणे इन जी क्लिप सेव करे रखी चवे पी नबी साईं जेॾी महिल मके जे माण्हुनि में बुरियूं ॻाल्हियूं ॾिठियूं परेशान थी वियो ख़बर न पई पवे त कीअं सम्झायानि माना नबी साईं जो अकुल कम न पियो करे पोइ इन करे वञी घार में वेही रहंदो हुयो त मां छा कयां कीअं सम्झायानि हिननि मां बुरायूं कीअं कढां। माना हिननि जो अक़ीदो इहो आहे त क़ुर नाज़िल थियण खां अॻे मुस्तफा खे ख़बर ई न पवंदी हुई त कंहिंखे सच कीअं सम्झाए ॾे गलत कीअं समझाए जे होड़ा रब कुरान में चयो अलम यजिदक यतीमन फआवा। ओ सुना जॾहिं
तू यतीम हुए तॾहिं बि तुंहिंजो मुंहिंजो पाण में तालुक हुयो अम्मा हलीमा मुस्तफा के खणी छातीअ ते लातो सॼे पासे ॾो खीर पीआरे और तुंहिंजी आदत हूंदी आहे सॼे पासे ॾांहुं बचे खे ड्रौ कराए वरी खॿे पासे ॾो चाढ़ींदी आहे जॾहिं खॿे पासे ॾो चाढ़ी मुस्तफा खीर न पीतो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ जोर सां चओ सुभान अल्लाह सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला नबीना सल्ले अला तां जेके आयो तव्हां पढ़ो सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला मुसलमान भाइरो मदीने वारे साईं पंहिंजे अम्मा हलीमा जो ॿियो पासो खीर जो न पीतो मौलवी अशरफ अली थानवी जो किताब नशर तीब सुफ़ो नंबर 31 ते छा थो चवे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिस्ताने रास्त का शीर पिया करते और पिस्ताने चप अपने हृदय भाई यानी हलीमा के बेटे के लिए छोड़ देते थे सुभान अल्लाह सुभान मुसलमानो मुझो सोनो नबी अम्मा जो रुगी सजो पासो पियंदो खबो न पियंदो सुभान अल्लाह छो मौलवी अशरफ अली थानवी दो चवे त खबो पंहिंजे भाव जे लाइ ॿुधरे पंहिंजे भाव जे लाइ छॾींदो हुयो मुस्तफा के भाव अम्मा आमना मां त न हुयो पर अम्मा हलीमा के पुट हुयो खीर पीअण वारो ओ मुसलमानो ओ सुन्नियो हाणे ख़बर ॿुधो मुस्तफा खीर पीअण महिल कीअं ख़बर पयसि अम्मा हलीमा के पंहिंजो पुट बि आहे वाह वाह सुभान अल्लाह मुखे खीर पीअणो आहे हिक पासे जो ॿियो पासो मुंहिंजो भाउ पीअंदो जेको मुंहिंजे अम्मा हलीमा जो पुटु सुभान थोरो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेदा चवन नबी समझाए न पियो सके कक थी वनी गार में पियो लिकी वे पर रब तो चवे अलम यजिद का यतीमन फआवा ओ सोना जन यतीम हुए तॾहिं बि तुंहिंजो बंदोबस्त मां कयो हुयो मुंहिंजो तुंहिंजो पाण में तालुक हुयो अरे जय नबी खे खीर पीअण महिल ख़बर थी पवे मुंहिंजो भाउ आहे मां कंहिंजो हक़ खाइण न आयो सुभान अल्लाह वाह उनके खीर पीअण महिल ख़बर थी पए त गलत चाहे सही चाहे हक़ चाहे नाग चाहे पंहिंजो चाहे पराओ चाहे उन महिल बि ख़बर थी पएसि बाक़ी 40 सालनि में नबी साईं खे ख़बर न पई पवे नबी साईं परेशान थियो कीअं सम्झायां नबी साईं वञी कक थी गारे हेरा में वेही पियो रहे जॾहिं रब क़ुरान लाथो पोइ रब सम्झायोसि हीअ सम्झाइनि पोइ अचे नबी साईं हुननि खे सम्झाइण लॻो अलाह जा बंदो नबीअ जा उम्मती हो या या केड़ी पंहिंजे नबी जी तारीफ़ करण लगा हे हिते जेके माण्हुनि खे सम्झाइनि था वेठा इन्हनि जे मथां वही लथो आहे पोइ सम्झाईंदा आहिनि क़ुरान लथो आहे पोइ सम्झाईंदा आहिनि पोइ जे दुनिया जे माण्हू खे क़ुरान न आहे वही न आहे अकुल सां सम्झाए थो सघे मुंहिंजे नबी खे अकुल कोन हे ब्रदा उम्मती आयो कुरान टेबल ते रखे ची मां दर्स कुरान और असां माण्हू वेचारा जैसे कुरान टेबल ते पियो त जाऊं कुरान जी माना पियो तो करे सही तफसीर तो करे हाणे असां इने ते पत न कयूं त काॾे करो अरे ईमान मु कढंदुई बेड़ो बोड़ींदुई अल्लाह एड़ो तर्जमो ही न खपे जंहिंमें नबी जी इज्जत न हुजे अल्लाहु अकबर बेशक एड़ो दीन ही न खपे जंहिंमें नबी जी इज्जत न हुजे बेशक एड़ो दीन
दीन ओ जे में मुस्तफा जी इज्जत सुभान सलात करो बेरोज में गजी पढ़ो यार बिसल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद यार बिसल्ले अला करीमिना सल्ले अला मुहम्मद अला करो बेरो यार बिसल्ले अला मुसलमान भाईरो मुझो सुनो नबी मदीने जो घोट पंहिंजी अम्मा गुज़ारे वसे पंहिंजो ॾाॾो गॾु रहाईंदो हुयुसि हज़रत अब्दुल मुतलब सुमारेसि गॾु घुमाएसि गॾु मानी गॾु खाराईंदो हुयुसि मुंहिंजो पुटु अब्दुल्ला बि गुज़ारे वियो उन जी निशानी थबे वरी हिन जी अम्मा बि आमना बि गुज़ारे वई आहे हे मुंहिंजो पोटो न आहे हे त मुंहिंजो सरदार पोटो आ अरे गॾु खयूं वधेसि जेॾी महिल विसाल पियो करे पुट सभु घुराई उन्हनि में जनाब अबू तालिब खे चई जेको अलीअ साईं जो बाबो आ उनखे चई ओ पुट अबू तालिब मां बीमार थी पियो आहियां लॻे थो मां गुज़ारे वेंदुसि पर मां वसियत थो कयां ॿियूं वसियतूं मुंहिंजूं पूरियूं करी या न करी पर मुंहिंजो हे पोटो वठी वञी पंहिंजे घर रहाइजां हिन जी पारत हुजई हिनखे पाण खां परे न कजाए हिनखे पंहिंजे बिस्तरे ते गॾु सुम्हारजाए अंदरि ॿाहिरि वञी पाण खां जुदा न कजांसि हिनखे आम ॿार न सम्झजाए हिन जी अम्मा कोन ई पंहिंजे बचनि खां वधीक ख़्यालु कजांसि ओ मुस्लमान भाइरो जनाब अबू तालिब पंहिंजे बाबे जे आॾो चयो मुंहिंजा बाबा तूं ॾिसी तो मुंहिंजो हाल त ग़रीबाणो आहे बच्चा कॾहिं खाईंदा आहिनि कॾहिं न खाईंदा आहिनि पर तो वसियत कई आहे वरी यतीम भाइटियो बि मूंखे ॾेयूं थो वञी तुंहिंजी वसियत मुंहिंजे अखियुनि ते आहे मां हिन पंहिंजे यतीम भाइटे मुहम्मद खे वठी वेंदुसि पंहिंजे घर वञी रहाईंदुसि अवल हे खाईंदो पोइ मुंहिंजा बच्चा खाईंदा ओ मुंहिंजा बाबा तो सवाए दो पान को जुदा न कंदो मांस गॾु सुम्हारींदो मांस गॾु रहाईंदो मांस बाबा तू गलती न करे तुझे पोटे जी मां हर संभाल कंदुसि अल्लाह ताला फरमायो अबू तालिब तू कहिड़ी संभाल कंदे अलम यजिदक यतीमल फावा ओ सुना तू यतीम हुए तोखे मां पालींदो हुयसि कुदरत पई चवे अबू तालिब तू न पाली देस पर तोखे पालण थो हलई सुभान अल्लाह बेशक सुभान तोखे पालण जनाब अबू तालिब मदीने वारे साईं खे वठी आयो ऐं मुंहिंजो सुहिणो 10 साल जो हुयो पंहिंजो ॾाॾो विसाल करे विसरोंदो पियो पुछियो वञे अपो त न ॾिठो में ॾाॾो उहो बि छॾे वियो उन खां पोइ मुंहिंजो सुहिणो नबी नंढड़ो आहे 10 सालनि जी उमिरि जो पंहिंजे चाचे जे घर आयो ओ मुस्लमानो अपो अपो आहे पर चाचा बि पीअर हूंदा आहिनि जे उहा इज़त ऐं नज़र हुजे ओ सुहिणा जेॾी महिल मदीने जो साईं जनाब अबू तालिब जे घर आयो अबू तालिब पंहिंजे घर वारी बीबी फातिमा खे चवण लॻो उन जो नालो बि फातिमा आहे मदीने वारे साईं पंहिंजे धीउ जो नालो बि फातिमा रखियो इन जे करे त इहा फातिमा जेका हुई जेका जनाब अबू तालिब जी अम्मा ही मुस्तफा खे पंहिंजे अम्मा खां बाद ॾाढी प्यारी लॻंदी हुई चवंदो हुयो त इहा बि मुंहिंजी अम्मा हुई उनके जनाब अबू तालिब चयो तो फातिमा मुझो भाइटो यतीम थई इए न थे सुबह जो उठी मता का शै खणी
पंजे बचन दे वनी मता पंजे मुझे भाई टे के पंजी अम्मा याद पइजी वने आई मता दुखारो थी पवे इन करे होशियारी कजाए अवल पंजे बचन दे न वन जाए अवल मुझे यतीम भाई टे दे वन जाए अम्मा दी चवे मां सुबह जो उच में पानी खयम त वन्या मोड़ो धोरायास फणी खयम आईनो खयम तेल खयम सुरमो खयम वन्या त वजी सिंगारड़ा करायास मुसलमानो वही मुस्तफा दे मोटी अचे पंज मुर्स अबू तालिब के बुधाई अबू तालिब भाइटियो थई पर अजीब भाइटियो दई उठी बैठो खट ते हथड़ा जरिबल मुंह ते हणी वारन ते हणी जो बैठो त मुंह के धोवण जी जरूरत न पई वारन के फणी देण जी जरूरत न पई सुर में पारायण जी जरूरत न पई तेल लगाइण जी जरूरत न पई छो त रब करीम चयो अलम यजिद कयतीमल फआवा ओ सुना जन यतीम हुए तुझो बंदोबस्त तुझे रब कयो हुयो सुभान अल्लाह सुभान चओ सुभान जोर जा चओ या रसूल अल्लाह हक चाहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसलमान भाई गालियो आखिरी ओ सोना जनाब अबू तालिब के मक्के जे मानुन चयो असा के खबर पईया आई गरीब पर असा के खबर पईया त तुझे दस्तरखान ते छो त अरबन में रवाजो अलग अलग मानी वठी न खाईंदा हा उन्हन वट कुर्सियों टेबलूं या खटूं कोन हूं पट ते दस्तरखान लगाए वेहंदा हुया मक्के जे मानुन चयुस जैसी ताई यतीम भाइटो न थो वेहई दस्तरखान ते न थो अचे तेसी ताई पंजे पुट नहीं धीउन के मानी खाइण न थो दी या केड़ी गाला छा एडो भाइटो प्यारो थई या तबीयत में एडो सख्त थी वियो ही जो बच्चन के मानी खाइण न थो दी उन्हन के जवाब ॾियण लगो तयारो पेट जना बच्चा सब कहेंगे वधीक प्यारा हुंदा हिले केर चौदो त मोजा बच्चा न खाइन ले मामलो अञा बियो आ सच्ची करे तो बुधायाव चयो केड़ो मामलो आ चई जेसी ताई मुजो यतीम भाई टियो इन दस्तरखान ते न वेहंदो आ मुजा बच्चा वेई मानी खाईंदा ले गरीब आया मानी थोरिया खुटी पवंदिया बच्चा चवंदा आहिनि बाबा अञा बुख आहे खाधो आणे ॾे त खाईंदासे मूं वटि खाधो न हूंदो आहे पर मुंहिंजो यतीम भाई टियो जो वेहंदो आहे मानी पची पवंदी आहे मुंहिंजा बच्चा खाई ढो करे उथंदा आहिनि पोइ बच्चनि खे वेहारे हथनि खां पकड़ींदो आयान मानी में हथ न विझजो मुझो यतीम भाई टियो अचे उहो वेहे अवल शुरुआत उहो करे पो तवा खाइण शुरू कयो मुझो भाई टियो वेहंदो त खाई ड्रो करे उथंदो सुभान अल्लाह बेशक सुभान ॿी ॻाल्हि न पक्को अड़ो नया जो बचन के मानी न दिया पर मुझे भाई टे में एड़ी बरकत है गड्डू तो वेहे न त मानी बची दी पई सुभान नथो वेहे मानी खूटी दी पई मां गरीबा पचंदी थोरी आ मुझा बच्चा हर रोज भूख दे पर जे मुझो भाई टे गड्डू वेहे न त मानी बची पवे अरे चेबो त सैयद में बरकत सुभान के में बरकत आ सैयद हालांकि जनाब अबू तालिब आयूं न जा बच्चा कहजी औलाद सागो हज़रत अब्दुल मुत्तलिब जी औलाद खानदान मदीने वाले साईं जो पर सैयद तो मुस्तफा हो बेशक बेशक बेशक
चओ सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो अञा हिकिड़ी ॿ ॻाल्हि जनाब अबू तालिब जी तमाम दोस्तनि जे आॾो अर्ज़ कयां। मुसलमानो अबू तालिब साईं तो चवे मां पंहिंजे भाइटे खे पाण सां गॾु सुम्हारींदो हुयुसि। छो त बाबो वसियत करे वियो पंहिंजो इनखे जुदा न सुम्हारजांइ। छो त हज़रत अब्दुल मुतलिब खे ख़बर हुई त ही आम ॿार न आहे, हिनखे परे रखण ख़तरे खां ख़ाली न आहे, को बि दुश्मन वार करे थो सघे। छो त अहिड़ियूं ख़बरूं हज़रत अब्दुल मुतलिब ताईं पुॼी चुकी हूं त हिन सां ईसाई यहूदी हिनखे सुञाणनि था, हिनखे नुक़सान ॾेई सघनि था। हिन करे हिनजी हिफ़ाज़त तव्हां पाण में कंदा। बाक़ी त मुआविज़ो अल्लाह पर ज़ाहिरी इंसान भी पंहिंजे बच्चे जी हिफ़ाज़त कंदो आहे। मुसलमानो जनाब अबू तालिब तो चवे ॻाल्हि इहा करे पोइ हिन खां आख़िरी ॻाल्हि करे तव्हां खां इजाज़त वठबी। ओ मुसलमानो अबू तालिब तो चवे मुंहिंजो भाइटो मूं सां गॾु सुम्हंदो हुयो, सजी सजी रात बरसां सुतो पियो आहे, खुशबू इएं निकिरंदी हुयसि ॼणो मुश्क जे खूह मां टुॿी ॾेई आयो। सुभान अल्लाह सुभान। रात गुज़रंदी रहे खुशबू हलंदी रहे। असां अतरो हणंदासीं कलाक खां पोइ घटि, ॿिनि खां पोइ घटि, टिनि खां पोइ घटि, वेंदो घटि थींदो ऐं अंदरि असांजी पंहिंजी बि जेका छट आहे उहा बि हुन में मिलावट थींदी त हुनखे घटि घटि। पर हुन सोने जे पखर मुबारक में उहा खुशबू हुई जो कायनात जे मुश्कई अतरन में खुशबू हाय 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 सुभान। हुयसि उहा को अतर कोन हणंदो हो। चओ सुभान। बाक़ी अतर मुंहिंजो सोनो वॾे लाइ जॾहिं वॾा थिया त हणंदा हुया, नंढड़े लाइ अलाए मुंहिंजो उथियो आहे वञे अलाए। चओ सुभान। बाक़ी इहा मुंहिंजे मथां मोना मुंहिंजे मुर्शिद पीर कंबर वारे सोने जी नज़र आहे जो मौलवी भी मांखे पैसा था ॾियनि। सुभान अल्लाह। अब आओ न त मौलवी पैसा असां वठंदा हूंदा ॾींदा न। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो पर उहे वठण वारा ॿिया अथई, हे अल्लाह जे वलियनि जा फ़कीर हाय हाय। ए वठंदा बेन ॾींदा बेशक। ए फ़कीर आहिनि मुला न आहिनि। ओ मुसलमानो जनाब अबू तालिब पियो चवे रात गुज़रंदी रहे खुशबू हलंदी रहे। चवंदो हुयो आए त मुंहिंजो भाइटो मुंहिंजे घर ते अहिड़ा अतर अंबीर कोन्हनि, हिन में खुशबू छाजी आहे। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़े ॾियारे चयोमांसि मुंहिंजा सरदार भाइटिया मां अञा इहो लफ़्ज़ बि न चवां छो त मुंहिंजे सुहिणे नबीअ खे रिश्तो सॾी भाइटियो बि न चवंदा हुआ, पोटो बि न चवंदा हुआ, अमड़ियूं पुट बि न चवंदियूं हुयसि, अम्मा ख़लीमा बि चवंदी हुई मुंहिंजो कुरैशी सरदार। सुभान अल्लाह। ओ मुसलमानो हज़रत अबू तालिब चयो मुंहिंजा सुहिणा महबूब अॼु गर्मी आहे, हाणे चवे पियो त मां हिन जो जिस्म अतर ॾिसां, इन में खुशबू छाजी आहे हिनखे सूंघां। ओ सोना अॼु गर्मी आहे, कमीज़ लाहे सुम जीअं असां सावण में मर्द कमीज़ लाहे सुम्हंदा आहियूं। पाण अबू तालिब तो चवे मां जॾहिं इहे लफ़्ज़ चयामांसि मुंहुं मुबारक में ॼण ना पसंदीदगी ज़ाहिर थियसि त मां कमीज़ न लाहियां, छो त अहिड़ा सुहिणा पंहिंजे बदन तो कपिड़ो बि कोन लाहींदा आहिनि। सुभान। ये पंहिंजे बदन जा कपिड़ा न लाहींदा। वरी हिकु उमिरि हूंदी आहे, उहा ॿी उमिरि आहे, मसइलो वॾो थी वियो, एजड थी वियो, पोइ वरी वेंजंदो बि कंहिंजे साम्हूं। पर वरी हिकिड़ी उमिरि हूंदी आहे नंढपण जी, जवानी जी, इहा उमिरि जेका आहे वरी पोइ अहिड़ा सुहिणा पंहिंजो जिस्म कंहिंखे न ॾेखारींदा। मुसलमानो इन सोने नबीअ जो बचड़ो जंहिंखे असां तव्हां चवंदा आहियूं कंबर वारो घोट,
सुभान अल्लाह वाह वाह अम्मा साईं 14-15 साल जी उम्र में मुझो सुनो पीर हुयो अम्मा विसाल करे व्यस बाबो अगे विसाल करे वियो से अपो भा न हुयस भेण न हुयस अकेलो अकेलो हुयो ओ मुसलमानो एक औरत हुई जेका संदन जे घर इंदी विंदी खिदमत कंदी हुई अम्मा जी सहेली हुई या खाद ब्याणी हुई उहा परण जी लडे जेरी बल मीरो खान में आई कुरारी थी फकीरन के खबर पई हिते शहर में मीरो खान में एक औरत जहे असा जे पीर के नंढड़े लाए डिठो हुयो खिदमत कई डिठो आई नंढे लाए खिदमत कई नंढे लाए खिदमत करनी उन्हें न्यापो करायो बिन फकीरन ओ अम्मा असा के खबर पया तू असुल डिब चांडिया खान जिया मीरो खान में परण जी आईया हाने कुराड़ी थी वैया असा के या खबर पया असा जे पीर जी खिदमत कई हुई असा जो सुनो नंढड़ी उम्र में तो डिठो हुयो चवराई दहा मां डिठो हुयो फकीरन चयो असा के इजाजत दे तो सा मुलाकात कयूं असा जी अम्माई असा जे मुर्शिद जी खिदमत कई दई असा तो का पंजे पीर जू नंढे लाए जू गालियूं पुछण दा चाहियो उन अम्मा कुराड़ी चयो मुझे साईं जा फकीर हो मुझा बचा अचो जेले मतलब ब फकीर उते पहुता एकड़ो सैयदो बियो ठाटड़ियो जात जो हलो तली मां वे मिलाया जीरा वेठा आइन मुसलमानो उन अम्मा सा जेडी बल मिलया पुछा प्या कन से अम्मा असा जे पीर जी नंढड़े लाए जू गालियूं बुधाए किया जिंदगी गुजारी भा को न हुयुस भेण को न हुयस अपो अगबे गुजारे वियोस नंढड़ा बार यतीम जन जा अब्बा न हुंदा आहिनि उहे डिंगा थींदा आहिनि या विखरियल थींदा आहिनि अणसुधरियल थींदा आहिनि मुसलमानो उन कुराड़ीअ खोड़ सारियूं ॻाल्हियूं त ॿुधायल पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो कुराड़ी बि चवे न त ओ अब्बा तव्हांजे साईं जूं मां पंहिंजे साईं जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायांव हीअ बि ॿुधो हीअ बि ॿुधो हीअ बि ॿुधो पोइ बि ॿुधाए ले बराड़ी हुई तव्हां असांजो साईं पाकिस्तान ठहण खां अॻे ॼाओ हुयो उन दौर में माण्हुनि वटि गुरबत हुई नलका कान हूंदा हुया माण्हू खूहनि तां वेंजंदा हा खॾुनि तां वेंजंदा हा छुड़ियो वही अचे त माण्हू वाहन ते वेंजंदा हुया चवे पई तव्हांजो साईं मुंहिंजो साईं कॾहिं बि नंढड़े लाइ नंढड़ी उमिरि में ॿारनि सां गॾु वाह ते कोन वेहतो खॾ ते कोन वेहतो खूहनि मां पाणी पाण भरे ईंदो हुयो घर अचे पंहिंजे घर जे आगुर ते खटूं टंगींदो हुयो जीअं बराड़ी जूं मायूं खटुनि जे विच में वेही विंजंदियूं आहिनि तव्हांजो साईं ईअं पर्दो करे विंजंदो हुयो चओ सुभान इने मुझो साईं और पो जको इन उम्र में घर में एक खातिम्याणी एजड उम्र जी मिसाल उन उम्र में वा वडी न बाबा साईं का उन उम्र जी औरत हो जेका खिदमत करण वारी उन खाद पान के लिकाए विजे ये हर रोज पंजे महबूब जे हुजूर में हुंदा है एड़ा ही अल्लाह जा वली थी ना एड़ा ही अल्लाह जा वली थी ना बाकी इनन वलियन ते तनकीद करण वारा अजुकल सोशल मीडिया ते मोबाइल ते खबरूं हलन वलियूं पियो बुढ़ी त सभई मोआ
सभई जो या रब सल्ले अला मुसलमानों गाल पे कयम जनाब अबू तालिब साईं जी मदीने वाले साईं के चई सोना कमीस लाहे सुम चवे पियो अजो इनके दिसा सुंघा इन जे जिस्म बदन मां एडी खुशबू छो थी निकरे मुसलमानों जनाब अबू तालिब के मदीने वाले साईं फरमायो चाचा मुंह पर्दे कर कमीज लाए बाकी मोड़े दिसने त मां न लाए मुंह पर्दे कर जनाब अबू तालिब चयो त मुंह पर्दे तो क्या हाल भाई ट्रेवा बच्चो कमीज लाहे सुमे जनाब अबू तालिब मुंह पर्दे करे सुमी पियो चई बाबा मां मुंह पर्दे करे छडियो हाने तू कमीज लाहे सुम ओ मुसलमानो मुस्तफा करीम कमीज लाती पर को रुमालो कपड़ो हो मथो ॾेई सुमी पिया सुभान चओ सुभान अल्लाह जनाब अबू तालिब चयो हाणे कलाक गुजरियो आ या डेढ़ गुजरियो आ निंद्र पे जीवियो हुंदो मुंह एडे कया दिसा खुशबू जो राज जान ओ मुसलमानो लिखल तफसीर रूहुल मानी जो 15 जुल्दा पेज नंबर 295 आ अरबी में लिखल तफसीर आ कुरान जो असा बरेलविल कोन लिखियो आ पर अग में बे असा जे अकीदे जा असा जे जमात जा इयो लफ्ज माहर इन करे तो इस्तेमाल कया हे मानुन के भुलाईंदा ने बरेलविल ने कयो आ बरेलविल ने कयो ओ सोना आला हजरत इमाम मोहम्मद रजा खान का अगे बारे तफसीरन में एडियो गालियों लिखल आइल जनाब अबू तालिब छा कयो मुंह हेडे कई डिठई यार वरी भी कपड़ो मथो नयूं सुतो पियो आ मुझो मकसद हासिल त कोन थियो चवे पियो आहिस्ता आहिस्ता कपड़े में हथ विध कपड़े के मथे पो कया मथे कंदो वयुसे पूरो कपड़ो मथे करे वयुसे कपड़े जे हेठा कुछ भी नजर न आयो मुस्तफा ही नजर न आयो सुभान अल्लाह मुस्तफा रोल बानी मावट पेवा साईं मौलाना अली हसन सावट पेवा साईं निसार अहमद वट पेवा बलिया च सुबाने लाइब्रेरी में दिसी वलो लिखल अरबी में आ उन जो सूरत दुहा वारो पारो मा साईं वारन के दसे तो छलिया इयो खोलीदा सूरत दुहा खोलीदा उन जे हेठा अरबी में लिखयो पियो आ जनाब अबू तालिब तो जे कपड़ो मते गया मुस्तफा हाय हाय चओ सुभान अल्लाह सुभान चओ सुभान अल्लाह सुभान बाकी मां समझाइण खातिर चवंदो हां जनाब अबू तालिब कपड़ो हेठ कयो ॾिठ अड़े त सुतो पियो आ कपड़ो मथे करे कोने को कपड़ो हेठ करे कपड़ो मथा इने पइजी ने ॼण माण्हू ई सुतो पिया सुतो त पयो हुयो पो मां मोल विल के चवंदो हां जे अली जे अबे के मुस्तफा नजर नथो अची सके त तू कान वाह जे मुस्तफा उन लेवल में अचे उन मकाम में अचे उन रंग में अचे त अली जो अपो भी दिसे त मुस्तफा नजर न तो अचे त तो के केड़ी ताकत असा तो के अली सोने जे अबे का मथे ना यूं समझ उने को मथे असा तो ना ओ मुसलमानो आखिरी गाल कया जनाब अबू तालिब तो चवे व कसीरम मा कुंतु अफकदुहु मिन फराशिही घणो करे अक्सर करे मां पंहिंजे बिस्तरे ता मुस्तफा के गायब ॾिसंदो हुयुसि रात जो उथी खड़ो जा परेशान थी वञा वठी भॼा कमरे दे काडे गोलण ला घर में रात रो मर्दो पने भाती को गोलण ला पने घर में ही फिरंदो कमरे दे हेडे वेहो हुंदो ओ मुसलमानो फइजा कुंत ला अतलबुहु जनाब अबू तालिब तो चवे मां गोलण शुरू कया नादानी हा या अम फअरजियो चवे थो मां गोलण कमरन ले वञा मुखे पुठो सॾ करे हो चाचा छा थो करी के
तेरे पोया मोटिए चादो सुमी सुमी उठांदा आए उठी वना गोलण तो सड करे चाचा चओ चओ सुभान अल्लाह फैजा कुंतु ला अतलबू नादानी हाया अम्मो चाचा मुखे सड कदो ओ चाचा फअर्ज मोटी दो मोटी चांदे तई ओ सोना ये राज तई मुझे सुने नबी जा इनन राजन के वडा वडा मकामन वारा न समझी सग्या मौलवी तू पिन जू मानियूं खाईंदो घर न तो हलाए सके अञा ताईं पंहिंजी बीबी सगोरी के समझी न सघियो पुट को काॾे तो वने को काॾे तो वने तुंहिंजो कहिड़ो कम जो अहिड़ी ज़ात में हथ विधा अथई जेको वणई इन सोने जी तारीफ़ कंदो रहो नाश करवा गुरबस इने चौंदो कर या साहिबल जमाल वया सैयदल बशर इने चौंदो कर ए सूह जा सरदार ए इंसान जा सदर सुभान मैं वजह कल मुनीर लकद लो मेरल कमर चौ सुभान अल्लाह ओ मुसलमानो आशिक तो चवे सोना तुझे चिरे का चोडी जो चंद्र भी रोशनी वठी आयो आ ला यमकिन सलाउ कमा कान हकू ओ सोना तुझी सना जे तारीफ जे करना जो हक माखा अदा कोन थी दो ओ मौलवी ओ तुझे अपन डाडन को भी बड़ा आलिमा बुजुर्गा उहे ये लफ्ज चाहिया त मुस्तफा तुझी तारीफ जो हक असान अदा करे सगला से बस इने चौंदा से ला युमकिल सलाउ कमा कान हक हो बातल खुदा बुजुर्ग तू किस्सा मुख्तसर इने चौंदा से ओ सुन तुझी जेतरी भी तारीफ कयूं करे नथा सघूं हक न अदा करे सगला से बस इने चौंदा से त अल्लाह का बाद हिन दुनिया ते जे इज्जत वारो को आहे त उन जो नालो मदीने वारो घोट आहे ओ ये केरो करे अजो कहे सा वफा ये केरो करे अजो कहे सा वफा ओ बदकारन सा जिय कई मुस्तफा ये केरो करे चओ न अजो कहे सा वफा ये केरो करे अजो कहे सा वफा ओ बदकारन सा कई मुस्तफा ये केर करे ओ तो सुकून कया पलक ते पई नंगदार नबिया निंद्र कान कई गुनाह भी तू असा कयो निंद्र भी तू असा कयो जुल्म भी तू असा कयो निंद्र भी तू असा कयो बिन बिरी भी तू असा कयो निंद्र भी तू असा कयो नशा पता भी तू असा कयो अरे निंद्र भी तू असा कयो माननु सा जुल्म भी तू असा कयो निंद्र भी तू असा कयो अरे जे रोए त आमना जो लाल गुंबद खजरा में रोए अरे जे रोवन त उन जा बच्चा कंबर वारे सुने के सजी जिंदगी रोंदो डिठो से कदे रोवण का बस कोन कई सजी जिंदगी रोंदो रहो ओ सोना इहे ईद रब करीम जा सच्चा दोस्त हुंदा जल के तमा साडी गणदी हुंदी आ ओ तो सुकून कया पलक ते पई ओ नगदार
नबियान रकाल कई ओ एरे यार संदा गुण याद न थई एरे यार संदा गुण याद न दई ओ कम को नहीं दई दुनिया जा नफा ये केर करे अजो कैसा वफा ओ बदकारन साजिया कई मुस्तफा ये केर करे बायरन जा दुश्मन थी व्याले पुत्र पियरन के खिलाफ आइले पर यार अज बे तुझे ऐ बरने मुझो नबी न ॾिसंदो आ अज बे तुझे लाइ गुंबद खजरा में रोंदो रहंदो आ और उनो उम्मत जे पिरी प्यार में आ सजी रयो रात सजी सजी तार में आ ओ गमगीन रयो जहगार में आ गमगीन रयो जहगार में आ उहा गार नसीदई अजो बे जफाई के करे आखिरी ओ केड़ो खैर मिलियो तई खजाने जो ओड सुकुर्ब हुसैन जनाने जो ओड सुकुर्ब हुसैन जनाने जो तोखे ज़ेब बणी वियो ज़माने जो ओ यार 50 साल उम्र थी वही 60 साल थी वही अञा पंहिंजे सोने नबीअ जी दाढ़ी भी नथी वणई उन्हें जो पटको नथो वणई उन्हें जो मस्जिदूं वैरान कई उन्हें जो दीन गरीब करे छॾी अरे कुरान जे मथा मिटियूं चढ़ी वियूं घरन में महीना गुजरी विया न का अम्मा दी पढ़े न को बाबो दो पढ़े आयूं त नबीअ जा उम्मती पर उन नबीअ सुने जो दीन सां छॾे ॾिनो तॾहिं थो चए ओ केॾो ख़ैर मिलियो तई खज़ाने जो ओड सुकुर्ब हुसैन जनाने जो ओ तोखे ज़ेब वणी वियो ज़माने जो तोखे ज़ेब वणी वियो ज़माने जो ओ नबी सुहिणा लुथई अदा कोल खफ़ाई केर करे एक पल विसरियो नाई कहे पल विसरियो नाई दिल बर दिल में आई कंबर वारा साईं कंबर वारा साईं तुझे वफा तुझो मेहरबानियूं आई एहसान याद तुझा वफाउल वारा ऐलान याद तुझा वफाउल वारा हाणे तव्हां खां मां मोकिलायां थो पियो इन करे हाणे तव्हांखे ज़ुबान खोलणी पवंदी आयो बि त मदीने वारे मीर जे बच्चे जा आशिक़ ऐं कंबर वारो साईं सभिनी सुनन खे वणंदो अॼु बि वणंदो आहे अॼु बि प्यारो हा हो या न असां सुनन पीर न आहिनि विराया जेके बि कामिल शरीयत जो कमु करे रहिया आहिनि असांजे अखियुनि जो ठार आहिनि भाई असांजो यार त असांजो कोन थो विसरे चओ सुभान अल्लाह एक पल विसरियो नहीं दिल पर दिल में आई कंबर वारा साईं कंबर वारा
तो जो मेहरबानियों आई एहसान याद एहसान याद तो जा वफाउल वारा ऐलान याद तो जा वफाउल वारा ऐलान याद है भाग वारो फकीर कंबर वारो सुनो चई वयो फरमाए वयो छा चयो मोहब्बत वारा मिलंदासी जन्नत में गॾु हलंदा सुभान यो मुझे सोने जो फरमान आया ना सुभान तो भाग उन्हनि जो आ जंहिंजे कलबनि ते न पीर ॾियांगुर लॻल मोहब्बत वारा मिलंदासे जन्नत में गॾु हलंदासे मोहब्बत वारा मिलंदासे जन्नत में गॾु हलंदासीं जिए हिते गॾु आयूं इहे क़यामत में गॾु हूंदासे जिए हिते गॾु आयूं इहे क़यामत में गॾु हूंदासीं हर हर प्यो फरमाई दिल जी मूंझ मिटाई कंबर वारा साईं कंबर वारा साईं ना ना तो जो मेहरबानियों आई एहसान याद एहसान याद तो जा वफाउल वारा ऐलान याद तो जा वफाउल वारा ऐलान याद है इश्क जो सबक पढ़ायो तो हक वारल में गणायो तो इश्क जो सबक पढ़ायो यो तो हक वारन में गणायो तो नजर करे ना चीज़न के साईं चीज़ बढ़ायो तो नजर करे ना चीज़न के साईं चीज़ बणायो तो बुरन के भी प्यो पाई सीने साण लगाई बुरन के भी प्यो पाई सीने साण लगाई कंबर वारा साईं कंबर वारा बस 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 सकर तो जो मेहरबानियों ना ना तो जो मेहरबानियों आई एहसान याद तो जा वफाउल वारा ऐलान याद तो जा वफाउल वारा ऐलान याद है अरे करोना बीमारी आई जन मुलन जो अल्लाह ते ईमान उए अल्लाह जे घर काबे के ब्या स्प्रे कराए के ब्या स्प्रे कराए काबतुल्लाह जाते अल्लाह जी रहमत बंदी नदी स्प्रे इते करोना इते द करोना वारो वने ठीक थी अचे वणे वा मुल्लो तवा त पकड़ी जी पियो मदीने वारे साईं ते त ईमान कोने पर अल्लाह ओ सोना इन दिहाड़न में चंगन पलन पंहिंजे मुंह ते मास्क लगाया हथन ते दवाऊं पिया लगाइण वडेरा पिया अचनि हिकिड़ो शीशो हेठि पिया हारनि ॿियो हथनि ते पोइ पा वेहल पीअण जो पाणी जुदा हथ कंहिंखे न पिया ॾियनि अड़े केतिरनि जूं माइरूं मरी वियूं माइरुनि खे कुल्हो न पिया ॾियनि पर कंबर वारो पीर ग़रीब कचे मां काछे मां जागीर मां अचण वारनि गोॾ वारनि ग़रीबनि खे बि भाकुर पियो पाए सुभान अल्लाह न मास्क हो न का दवाई को कुछ भी इंतजाम न हो जी अग में मुझो पीर रहंदो हो कोरोना में भी इए ही रहंदो आया आज फौजी
जुमो न पढ़ा चे जुमो न पढ़ा अल्लाह को जवाब पहुंची है सब मुला छड़े यार मां चैलेंज तो क्या है हल्लो हाने बे कंबर शरीफ मां पूछा कर बाबे साईं जुमो बंद क्यों फौजन छा कयो जो कंबर जे चौधार चौकन ते मानू पुलिस रेंजर्स बियारे छडियो जे बा फकीर ए अंदर न छडियो कंबर ये नमुड़ा ईंदा करो बाकी अंदर कर लायो हो न सुनाण दो साईं के जे जुमा बंद करो नहीं बंद करूंगा जुमा आज मैं यहाँ आऊंगा मेरे साथ आपको जल्दी में पढ़ना है नहीं पढ़ूंगा तेरे साथ तो जाना पढ़ो मैं पढ़े टाइम मत पढ़ो चले जमात से साथ जमात के साथ नहीं पढ़ना जब पढ़ूंगा सुभान फकीरन के दाने त हुन ये लफ्ज में चाहे न मुड़ंदे त मां गिरफ्तार ये लफ्ज चे न मुड़ंदे मां गिरफ्तार कंदो मां साईं कंबर वारा बाबा साईं छा फरमाइस भली गिरफ्तार करे हल बाकी जुम्मे जिन मां खुदा जो फर्ज पर छया जमात वाह सुभान इते आबद बशीर बेन ऑफिसरन राब्तो कयो बाबा ए नओ आयो आहे साईं के नतो सुञाणे आई इन के साईं दी खबर काने बाबा साईं जन कोन मुड़दा इन जे चवण ते जुमो पढ़ाण ता इन के समझायो खुदा जी जात रो कसम डीसी बया ऑफिसर सब जिले जा चे लथा ओ कर्नल जूत दिमाग जा खर दिमाग दी न फौजी हो वचन मान मुड़न मोन जो मुड़ी वणो हे कोन मुड़दी बाकी तो इन के गिरफ्तार नतो करे सकी झेड़ो दिलो फकीर मारींदे ही ते दरगाह दे मारी दे मता चे मान के माए तो खड़ी दरगाह दे मारी दे बागे हे छडींदी पे कोन जुमो जमात सा पढ़ हुन मानो असा बाहर सब बंद कराया कमर शरीफ का बाहर अचण वाला चे रोड सब सील कयो रे को बे स्कूटर आरो फकीर पटके आरो दाढ़ी आरो हथ चवे ते रोड दे यार सिटी में न चढ़जो बाकी जे के शहर में आवे अंदरो घटन मो हेडो होडो होडो फिरंदा बे पाड़े वाली जमात सब च गणती बाबा साईं पनो खिताब भी फरमायो पनो जुमो भी पढ़ाईंदा रहा सजे टिनी महीना सुभान अल्लाह मुर्शिद हुसैन जो सुभान अल्लाह सुभान जोर से जो सुभान अल्लाह सुभान इश्क जो सबक पढ़ायो तो अखबारन में गढ़ायो तो नजर करे ना चीजन के साईं चीज बढ़ायो तो पुरन के भी प्यो भाई सीने सान लगाई कंबर वारा साईं तो जो मेहरबानी एहसान याद है तो जा वफाउल वारा ऐलान याद है मुस्तफा जाने रहमत पहला को सलाम शमाए बज़ में हिदायत पहला जिस सुहाने घड़े चमका तैयबा का चांद रे सुहाने घड़े चमका तैयबा का चांद उस दिल अफरोज़ साअत पहला को सलाम मुस्तफा जान रहमत पहला को सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन या इलाहल आलमीन या रब्बिल आलमीन।
ए मदीने वारे साईं जा अल्लाह तोखे तुझे महबूब जी उन यतीमाना ज़िंदगी जो वास्तो थी मौला मां गुनाहगार गरीब जी ऐं हिननि पंहिंजनि ॿारनि जी दुआऊं क़बूल फरमा अॼु हिननि जा हथड़ा क़बूल फरमा मौला ए जेके आया थी हिननि जो अचणु क़बूल फरमा हिननि जो ॿुधणु क़बूल फरमा पर जेके न आया उहे बि तुंहिंजा बाना थी तू न बख़्शींदे केरु बख़्शींदो मौला अॼु हिन पाड़े जे घर घर जे मथां रहम करम नाज़िल फरमा अॼु मेहर शहर जे मथां रहमतूं ऐं पंहिंजो नाज़िल फरमा मुंहिंजी सिंध जे हर ॻोठ हर शहर खे आबाद कर या अल्लाह जन तुंहिंजे महबूब जो मीलाद मल्हायो आहे इन्हनि जो दाणो दाणो क़बूल फरमा इन्हनि जे क़दम क़दम ते इन्हनि खे अजुर अता फरमा मौला जन तुंहिंजो घर आबाद कयो आहे मस्जिद खे आबाद रखनि था इन्हनि जे घरनि खे आबाद कर जेके तुंहिंजे क़ुरान पाक जे हाफ़िज़नि आलमनि जी ख़िदमत कनि था मुंहिंजा अल्लाह इन्हनि जूं ख़िदमतूं पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमा या इलाहुल आलमीन जेके बीमार आहिनि जन चवरायो आहे मुंहिंजा अल्लाह जन न बि चवरायो आहे इन्हनि खे शिफ़ा अता फरमा इन्हनि जे सदके मुंहिंजो बचड़ो बि हिकिड़ो तबीयत में नाचाक आहे मुंहिंजा अल्लाह मां गुनाहगार खे माफ़ी ॾे उन मुंहिंजे बचड़े खे शिफ़ा अता फरमा हिननि पंहिंजनि ॿारनि जो वास्तो थी मुस्तफ़ा करीम जे महफ़िल जो वास्तो थी मुंहिंजे मथां रहम फरमा मूंखे माफ़ी ॾे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे पीर मुंहिंजे सुहिणे महबूब मुर्शिद जे रोज़े अनवर जे मथां अणगणियूं रहमतूं नाज़िल फरमा मुंहिंजे पीर सुहिणे जे सुहिणनि बच्चनि खे अञा फैज़ वारो बना उन जे जमात ऐं उन जे दरगाह शरीफ़ खे क़यामत ऐं फैज़ वारो बना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा